जी बिल्कुल, सिंधु दरिया में गुडू बिराजट पानी की सतह में आबपाशी खाते तरफ़ां 30% खां वधीक पानी जी खोट उहा ज़ाहिर कई पई वञे। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां गुडू बिराज ते, जिते आबपाशी खाते जे अंग अखरनि मूजिबि गुडू बिराजट पाणी जेको मथां वेकिरो आहे उहो 75,171 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो जेको आहे उहो 54,357 क्यूसेक रिकॉर्ड कयो पियो वञे। पाणी जी खोट सभु जेके गुडू बिराज जे पेट में निकिरंदड़ 20 फीट आहे, पट फीट आहे या घोटकी फीट आहे, उन में बि पाणी जेके वहिकिरा आहिनि उहे तमामु घटि छोड़ कया पिया वञनि। हिन वक़्तु आबपाशी खाते जे अघ अखरनि मूजिबि 20 फीट में लॻभॻि 5,800 क्यूसेक ऐं घोटकी फीट में लॻभॻि 6,000 क्यूसेक जेको उहो पाणी छोड़ के पियो वञे। जॾहिं त बलूचिस्तान खे पाणी फराहम करण लाइ पट फीट में हिन वक़्तु 8,800 क्यूसेक खां वधीक पाणी छोड़ के पियो वञे। पाणी जी खोड़ सबबु जेको आहे उहो जेके पेट में गुडू बिराज जे पेट में निकिरंदड़ फीट आहिनि, उनमें बि पाणी जी जेकी छोड़ आहे उहा घटि आहे, जंहिंसां पुछड़ी जी आबादगारनि खे पाणी जेका पहुच आहे उहा तमामु घणी ॾुखी थी पई आहे, जंहिं सबबु पुछड़ी जी आबादगार सरियाली फसल जी पोखाई लाइ तमामु घणो परेशान आहिनि। आबादगारनि खे तमामु घणी सरियाली फसल जी पोखाई लाइ तकलीफ़ थी रही आहे। काफ़ी हंधनि ते जेको आहे उहो जेके आबादगार आहिनि, जेके ज़मीनदार आहिनि, जेके हारी आहिनि, उहे बि सरियल फसल जी पोखाई लाइ परेशान रहण सबबु सर पए एहतिजाज बणियल आहिनि। आबपाशी खाते अकथी कई आहे त कुझु ॾींहंनि में पाणी जी जेकी सतह में वधीक इज़ाफ़ो थी पियो सघे। सख़्तु गर्मी सबबु जेके ग्लेशियर पघिरी रहिया आहिनि, उन जेको पाणी आहे उहो कुझु ॾींहंनि में गुडू बिराजट पहुचंदो, जंहिं सबबु जेकी पाणी जी खोट आहे उन में कमी मुमकिन थी सघे थी। जी।